नाज़रीन, सेवण शहरी भरपासे में साफ़ पीअण जे पाणी जो बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज आहिनि। SUP जे सॾ ते मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। पेश आहे के बुर्दी जी रिपोर्ट। सेवण में पीअण जे पाणी जो शदीद बहरान पैदा थी वियो आहे। सेवण जा सियासी समाजी शहरी रोडनि ते निकिरी रहिया आहिनि। SUP जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब खां धरणो हंयो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। सर 3 महीननि खां वठी सेवण जे अंदरि पाणी तमामु हिकिड़ी खोट आहे। हथ वठी हिकिड़ी खोट माना जेको आहे पंहिंजो पैदा कई आहे पब्लिक हेल्थ नाहाली जी करे। असल में तलाउनि में पाणी ॾिसो था पाणी मौजूदु आहे। टैंकर माफ़िया सां मिली भगत करे 400 रुपया 300 रुपया तलाउनि जा टैंकर माफ़िया जेको सरगर्म लॻो पियो आहे हिन खां वठे थो। महले में 1500 रुपया उहो खपाए थो। उन में ई पार्टनरशिप इन जे करे ही पाणी माना जेको आहे हथ खुटी माना जेको करे जेको हिननि कयो हथ वठी माना जेको पाणी खुटी। असीं मुतालबा कयूं था आला अख़्तियारनि खां। CM सिंध खे गुज़ारिश कयूं था तव्हांजो हल्को आहे। MLA साहब खे गुज़ारिश कयूं था तव्हांजो हल्को आहे महिरबानी करे हिन एहतजाज जो नोटिस वठे सेवण जे माण्हुनि खे पाणी मुयसरु कयो वञे। 3 महीनो आहे त पाणी न आहे। मुसलसल एहतजाज ऐं सोशल मीडिया ते हलण खां पोइ पब्लिक हेल्थ एतिरी त नाहली आहे जो हू पंहिंजे वाउचर ठाहिण लाइ हथरादू खोट ॾियारे ऐं उहे पाणी त ईअं असांखे वाउचर ठहनि असांजा पैसा ठहनि। पाणी का खोट न आहे। मिशनूं आहिनि आरो प्लांट बि इहो रुॻी पंहिंजे पैसे ठाहिणे करे हथरादू खोट। रमज़ान जो भलारो महीनो आहे। हींअर असां परेशान आहियूं त मस्जिद में आख़िर केरु माण्हू वञे रोज़ेदार तो वुज़ू किथे करे। सही असां चवंदा त अफ़सोस आहे ही सेवण शहर सॼो सरापा एहतजाज आहे। पर हितां जे हुक्मराननि ऐं हितां जे जेके इंतिज़ामिया आहे उन्हनि जे कन ते का जूही कान थी चुरे। सिर्फ़ ई सिर्फ़ हुननि पंहिंजो हिकिड़ो कारोबार सोचियो आहे। हुन हिकिड़ो कारोबार कनि पिया। तव्हां ॾिठो हूंदो त कल्ह असां धरणो हुयो रोड ब्लॉक कयो त 5 मिंटनि में असांखे 8 खां 10 टैंकर मिलिया। जिन खां असांजे दोस्तनि साफ़ इन सुवाल कयो त बाबा ही टैंकर तव्हां किथां भरे था अचो। तव्हां ॾिसंदो हूंदो त सोशल मीडिया जे ज़रिए साफ़िन जे ज़रिए हुननि ऑटोमेटिक चयो त असांखे ही पब्लिक हेल्थ वारा असांखां पैसा वठी असांखे ही पाणी मुहैया था कनि। सेवण में तमामु घणी पाणी जी किल्लत आहे। तक़रीबन गुज़िरियल 3-4 महीननि खां पोइ विच में कुझु टाइम पाणी थोरो घणो ईंदो पर हाणे गुज़िरियो 15-20 ॾींहं थिया आहिनि मुसलसल मुख़्तलिफ़ महलानि जंहिंमें शेख महला आहे या छोटो मुराणी आहे या ॿिया केतिरा ई महलानि में बिल्कुलु पाणी कोन थो अचे। भलारो महीनो रमज़ान जो महीनो आहे। इन में रोज़ेदारनि जेके सहरी टाइम ते या पंहिंजो इफ़्तारी टाइम ते उनखे तकलीफ़ थिए नमाज़ में मस्जिद में वञनि था मस्जिद में पाणी कोन विज़ूल आहे। तव्हां ॾिसो पिया त कल्ह 2 ॾींहं खां शहर वासी मुख़्तलिफ़ महलनि में एहतजाज कनि पिया। कल्ह छोटो आमराणी पासे दोस्तनि शहर वासियुनि मजबूरनि एहतजाज करे रोड ताणी आया। रोड ते वेठा वरी उते पोइ वरी कुझु हितां सेवण जा मोतबर माण्हू जेके सियासी रसूख वारा हुआ उहे उतो पोइ पर को बि खड़तेल न निकितो। मजबूरनि ही शहर वारे मिली जुली करे अॼु एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। इहो 2-4 कलाकनि जो इहो अल्टीमेट ॾिनो आहे त जेकर असांखे साफ़ पाणी न मुहैया कयो वेंदो त असां हिते धरणो ॾिनी वेही रहंदासीं।